तालीम बिना कुछ भी कोन्हे। छा सिंध इल्म खां महरूम रहंदी? न, असांखे साइंसदान, आलिम, फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि। कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो। तक़रीबन जेको आहे असांजे स्कूल में तक़रीबन 550 शागिर्द आहिनि जेके आहिनि ऐं इहे जेके 550 शागिर्दनि जा किताब जेको आहे तालके ऑफिसर बशीर अहमद समो साहब जन असांखे ॾिना जेके आहिनि जेके असां ॿारनि खे जेको आहे पूरा जेको आहे असां ॾिनासीं जेको आहे ऐं उन मां जेको आहे उन वालिदेन में ख़ुशी थी जेको आहे त ॿारनि खे मुकमिल जेको आहे किताब मिली विया जेको आहे ऐं जेको आहे तालीम बि शुरू थी वई आहे स्कूल जी। मां वालिदेन खे गुज़ारिश थो कयां त पंहिंजे बचनि खे जेको आहे पंहिंजे जेको ॿारनि खे जेको आहे स्कूल जल्दी से जल्दी मोकिलियो जेको आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा असांखे जेको किताब फ्री मिलिया आहिनि तालका एजुकेशन ऑफिसर खां, उहे असां ॿारनि में जेको आहे विराया आहिनि। का बि ॿारनि खां कुझु बि न वरितो आहे, सरकारी किताब वञे मुफ़्त। बाक़ी वालिदेन खे असां इहा गुज़ारिश था कयूं जल्दी असांखे छोकिरा मोकिलनि। तक़रीबन आया बि आहिनि, कुझु रहियल आहिनि, अॼु पंहिंजा किताब वठनि ऐं पढ़ाई मुकमिल तौर शुरू थी वई आहे। तालका एजुकेशन जी तरफ़ां प्रोवाइड कयल कोर्स अलहमदिल्ला बामानत तौर ते ॿारनि ताईं पहुचायो वियो आहे। वालिदेन खे इहा रिक्वेस्ट कजे थी त उहे जल्द अज़ जल्द पंहिंजनि ॿारनि खे स्कूलनि में मोकिलिनि, छाकाणि त पढ़ाई जो तदरीसी अमल जेको आहे उहो शुरू थी चुको आहे त जीअं ॿारनि जे तालीम जे नुक़सान खां उन्हनि खे बचाए सघिजे। तालीम खपे, ताला न खपनि, तोता कुएं भाड़ा न खपनि। तालीम खपे, ताला न खपनि, तोता कुएं भाड़ा न खपनि। हिन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे तालीम बिना कुछ भी कोन्हे। छा सिंध इल्म खां महरूम रहंदी? न, असांखे साइंसदान, आलिम, फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि। कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो। गॾु थी जागो भाग्यो, जागो